मरा जे महबूब मां त कांधी औरत जाए जे देर हुजे दफनाइण में त थोरो तरस जाए रोंदा खान ले अजीज भली तू न रोए जाए अची लोड़ लट जाए पिरी पंहिंजन पेरन सां। मौत हिकु अटल हक़ीक़त आहे जंहिंजो ज़ाइको हर साह वारे खे चखणो आहे। मौत जी हक़ीक़त खां बि इनकार नथो करे सघिजे, पर के मौत अहिड़ा बि थियनि था जिन जी हक़ीक़त तस्लीम करण लाइ दिलि ऐं दिमाग़ राज़ी नथो थिए। सिंधी क़ौम जे महबूब अॻवान देवमालाई किरदार जहिड़े सिंध जे सपूत बशीर ख़ान कुरैशी जी अणमुदाइती मौत खे बि को सिंध वासी तस्लीम करण लाइ तयार ई नाहे। जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे रुआरे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां गुज़ारे वेंदासीं, घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे ओ घणनि खे असां बे रुआरे वेंदासीं, जॾहिं हिन दुनिया मां। फ़क़ीर सिफ़त इंसान बशीर ख़ान कुरैशी GMC जो हक़ीक़ी फ़िक्री पोइ लॻ ऐं अदम तशद्दुद जी पॉलिसी जो पैरोकार हुयो। उहो ई सबबु हुयो जो हू गैर मुतनाज़ा शख़्सियत बणिजी वियो। हू सिंध जे रिवायतुनि ऐं क़दरुनि जो अमीन हुयो। अॼु बि उन जी बेमहली मौत ते हर अख आली ऐं हर घर में तॾो विछायल आहे। बशीर ख़ान कुरैशी सिंध सां वफ़ा जी मूरत हुयो। हू सिंध सां ऐं सॼी सिंध बशीर ख़ान सां मोहबत कंदी हुई। संदसि सॾ ते हज़ारे न बल्कि लखे माण्हू ईअं अची गॾु न थींदा हुया। हिन दरवेश सिफ़त इंसान में का ॻाल्हि त हुई जो समूरी सिंध हिकु आवाज़ थी खेसि लबैक चवंदी हुई। पाणी जो मामिलो हुजे या डेम जो, ॿोली जो इशू हुजे या एकता जो ॾियारो, बशीर ख़ान हमेशह हर अवल दस्ते जो सरवान रहियो। उहो ई सबबु आहे जो अॼु बि सिंध खे सारे रही आहे। सिंध लाइ सिर ॾियण जी ॻाल्हि करण वारा त हज़ारे मिलंदा, पर सिर अॾी ते रखण वारा ऐं सिर ॾेई सरहो थियण वारा सिर्फ़ु कुझु हूंदा आहिनि, जिन मां अरडो बशीर ख़ान बि हिकु हुयो। हू सफ़र में हुयो, न केतिरियूं ई रातियूं जागी सफ़र कयो। पंहिंजे वतन जे आजपे लाइ हिन कॾहिं बि सुख जो साह न खयो। हिन जी मिलनसारी सां गॾु दिलेर तबियत हिन खे पंहिंजी पार्टी त छा पर पूरी सिंधी मुआशिरे में हिकु अलॻि ऐं कदावर हैसियत ॾियारे छॾी। सिंधी समाज हमेशह दिलेर ऐं सचनि माण्हुनि सां मोहबत कई आहे। बशीर ख़ान कुरैशी 10 अगस्त 1959 ते अदन इंसाननि खे जनम ॾींदड़ लाड़काणे जे शहर रते देरे में जनम वरितो। हिन शुरूआती तइलीम रते देरे मां हासिल कई ऐं पोइ सिंध ज़रई यूनिवर्सिटी टंडो जाम में तालीम वरिती। हिन सियासत जी शुरूआत साईं GMC जे क़यादत में GSN तहरीक जे प्लेटफॉर्म तां कयो। बशीर ख़ान हिकु अहिड़ो राजूणो माण्हू हुयो जेको हर सिंधी जे ख़ुशी तोड़े गम में पंहिंजे सिर पाण शरीक थियण जी कोशिशि कंदो हुयो। शादी में गमी में किथे को बेइंसाफ़ी हुजे, किथे का को मसइलो हुजे, का स्ट्रगल हुजे सिंधी माण्हुनि जी, ऐं इहो ई माण्हू वाहिद आहे जंहिं सॼी सिंध जो आउं सम्झां थो को बि ॻोठ अहिड़ो न छॾियो आहे जिते ही न पहुतो हुजे। जॾहिं बि हिते जॾहिं पोरहतनि जो मसइलो थींदो त पहिरियां बशीर ख़ान ते पहुचंदो, त जंहिं बि वक़्तु ॾिसंदो त ही ॾुख में आहिनि। पोरहत छो त ज़रई यूनिवर्सिटी जो स्टूडेंट हुयो, त उन पोरहतनि जो ॾुख स्टूडेंट जो ॾुख त न सही सघंदो, पर पोरहतनि जो ॾुख बि न सही सघंदो। जवानी जा 10 साल जेलनि खे अर्पींदड़ सैयद जो ही अरडो ऐं ॾिंगो ॿार कॾहिं बि न झुकियो। बशीर ख़ान जो विछोड़ो सिंध लाइ तमामु वॾो सदमो आहे। सिंध हिन वक़्तु जंहिं पीढ़ा में आहे उन में बशीर ख़ान जहिड़ा मर्द सिंध लाइ हिकु वॾी उमेद हुई। को माण्हू जॾहिं लीडर थी वञे त बाक़ी हिन जे कढ लॻंदड़ माण्हू हिन लाइ राया बणिजी वेंदा आहिनि, पर हिन आख़िर ताईं पाण खे कारकुन ई रहण ॾिनो। ही पंहिंजे क़ौमी कारकुन सिंध वासियुनि सां गॾु दोस्तनि लाइ वॾी इज़त ऐं एतिराम रखंदो हुयो। बशीर ख़ान ज़ाती तौर ते त मां सां दोस्तनि जो दोस्त हो, ऐं दोस्ती जे हवाले सां जेकॾहिं मां ईअं चवां त जेकॾहिं कंहिं बि दोस्त सां हिकु दफ़ो मिलियो त उहो ज़िंदगी भर उन जो दोस्त थी वियो।
ऐं इहो कॾहिं बि न थियो त को वरी माना उहो दोस्त हिन खां फिटो हुजे या ॿी का सूरत हाल थी हुजे। 82 खां वठी असां पॉलिटिकली बि गॾु रहियासीं, उन इख़्तिलाफ़ात बि थिया ऐं असां हिक ॿिए खां टुटासीं बि सयूं, पर असांजी दोस्ती जेका आहे उहा उन ई तरीक़ेकार सां उन ई सिस्टम में हलंदी रही। बशीर खान जेका असां सां हिकिड़ो तालुक़ु हुयो दोस्ती वारो, उहो जंहिं ॾींहुं जुड़ियो ऐं उन ॾींहुं टुटो आहे जंहिं ॾींहुं उहो फोत थी वियो। माना उन में कंहिं बि क़िस्म जो को झोल का घटिताई वधाई करे न आई। हुन वटि असांजी हमेशह इज़त रही, असां वटि हुनजी इज़त रही, असांजी वरी हुन वटि इज़त रही। बहसियत वर्कर बशीर कुरैशी तमामु मोतबर इंसान हो, जंहिंजे लाइ लतीफ़ साईं चयो त भला भूम विसरनि अवगुणिया चढ़नि न चित, अण लोभी ऐं नींहं घणूं अहिड़ा सॼण किथे। पाण इंतिहाई मोतबर इंसान हुआ, नंढनि जा नंढा ऐं वॾनि जा वॾा, हिननि जो इहो ई रिश्तो हूंदो हो। कारकुन सां बि उन लाइ टाइप जो रिश्तो हो त तमामु वॾा जेके माण्हू हूंदा हुआ, वॾा लीडर, उन्हनि सां बि उहो ई रिश्तो हूंदो हो ऐं सभिनी सां मुहबत वारो रिश्तो हूंदो हुन। ऐं बशीर कुरैशी वाहिद सियासतदान हो जंहिं समाजी ऐं सियासत खे गॾे हलायो, न त हिते सिर्फ़ु या समाजी वर्कर आहिनि या सियासी वर्कर आहिनि, पर हिन ॿिन्ही शयुनि खे गॾे हलायो ऐं तमामु बहितरीनु अंदाज़ से हलायो ऐं सदाईं जाखोड़ी रहियो। बशीर खान जो ॾींहुं राति दोस्तनि सां यारनि सां राज भाग सां जेको हुनजो रवैयो हुयो, उन में हमेशह हू मोटिवेशन पैदा कंदो हो। हू माण्हुनि खे इन पंहिंजे एतबार जे थ्रू इहो यकीन ॾिराईंदो हो त असां तव्हां सां गॾु आहियूं स्ट्रगल में, तव्हां बि असां सां साथ ॾियो जेको आहे। ऐं उन में हू हमेशह साबित क़दम रहियो जेको आहे। इहा ई हुनजी अहिड़ी अदा जेका सिंधी माण्हुनि खे हमेशह यादि रहंदी जेको आहे। असांजे नज़र में इहो ई वॾो हुनजो जेको उहो किरदारु हो जेको अपीलिंग रहियो, जंहिंजे करे असांजी हुन सां दोस्ताना रिश्ता बि ठाहिया जेका। कावड़ त असां हुनखे लाइफ में असां त न ॾिठी थिए जेका घटि में घटि कावड़ खे हू पंहिंजे सब्र में तब्दील कंदो हो, स्ट्रगल में तब्दील कंदो हो जेका। इहा ई हुनजी हुई ज़ाती तरह त का फ़क़ीर माण्हू हो हुनजी जेका नेचर बि फ़क़ीराणी ई जेका त हू हमेशह हुन फ़क़ीराणी मंझि शयुनि में व्यथा रखंदो हो जेका। बशीर खान जी पंहिंजाइप सचाई मुख़लिसी सबबि खेसि सारींदे संदसि दोस्त बि लुढ़क लाड़े वेहनि था। तव्हांजी कैंटीन ते केतिरनि ई सालनि ताईं मानी खाईंदड़ बशीर खान अॼु आम सिंध वासियुनि जे विच में मौजूदु कोन्हे, कीअं महसूसु कयो था? वॾी कमी महसूसु कयूं था, तमामु घणी असांखे कमी महसूसु थिए थी। त जॾहिं बि बशीर खान जो हितां लांघो थींदो त असीं इहे किथां दिलि चवंदी त बशीर खान जे करे हेॾे मीरपुर वञे थो त असां खां थियो वञे, असांजे ई कैंटीन में ईंदो त असांजी दिलि ख़ुशि थींदी। कमी महसूसु कयूं था। अॼु असां ईअं सम्झो असांजे घर में तॾो असांखां विसरियो न आहे। छोड़ो असांखे तमामु अज़ीज़नि जहिड़ी माइट, जीअं असांजो हिकिड़ो बच्चो पंहिंजो औलाद भाउ जीअं असां जुदा थी वियो हुजे, असांखे सम्झ में ई ॻाल्हि कान थी अचे हक़ीक़त में त सभिनी सम्झो असांजो हिकिड़े घर जो भाती हिकिड़ो असांखां जुदा थी वियो आहे। बशीर खान जी देवमलाई शख़्सियत सबबि जेको बि साणसि मिलंदो हुयो त हू इहो दावा कंदो हुयो त बशीर खान सां हुन खां वधीक केर बि वेझो न आहे। असांखे नंढनि ॿाहिरनि वांगुरु प्यार ॾींदो तमामु घणो। कॾहिं बि असां ईअं सम्झंदासीं त असांजे वॾे भाउ जी जाइ ते बशीर खान आहे, उनखे ईअं सम्झंदासीं। तमामु ख़ुशि मिज़ाज ऐं इज़त ॾियण वारो। हुन कॾहिं बि हिते या त अचे त ही फरमाइशूं या न, उहा सादी ज़िंदगी हुन ऐं उन हवाले सां असांखे तमामु घणो प्यारु कंदो। नंढा हूंदासीं तमामु घणी इज़त ॾींदो। हुन वटि जेकी निवड़त हुई, जेकी हुन वटि जेको आजिज़ी हुई, जेकी हुन वटि आम माण्हूअ सां मुहबत हुई, भले कहिड़े बि पार्टीअ जो हुजे, कहिड़े बि तबिके जो हुजे, कहिड़े बि मज़हब सां हुनजो तालुकात हुजे, पर उन खे ईअं मिलंदो। कॾहिं कॾहिं टंडे जाम जा दोस्त मिलंदा हुया यूनिवर्सिटीअ जा, उन्हनि सां अहिड़ो भाकुर पाए मिलंदो हुयो। हुनजो साईं तव्हां सां मूं हा यार छा थो मां तोखे नथो ञातो, मां पोइ वरी मां पुछां जेॾी महिल उहो वञनि,
मां चयो तव्हां हुनखे सुञातो? चई बाबा न सुञातो, पर हुनखे अहिड़ो ॿुधाए मुंहिंजी यूनिवर्सिटी जो चयो मां हुनखे चवां मां तोखे न सुञातो आहे। हुनजी दिलि खे मां तूं बशीर खान वॾो माण्हू थी वियो आहे, हाणे सुञाणे नथो असां हुनखे महसूसु करणु न ॾींदो। इहे ख़ुशूसियत असां काफ़ी रहिया आहियूं, 85 खां पोइ यकी गॾु रहिया आहियूं, दुख सुख में रहिया आहियूं, हर तकलीफ़ में रहिया आहियूं। असांजो वॾो भाउ तमामु वॾो इज़त कंदो हो, असांजी तमामु ॿाहिरनि वांगुरु सम्झंदो हो, पर हिन जे वफ़ात खां पोइ असांजो दिमाग़ कमु नथो करे, त हाणे असां हुन जे लाइ छा ॻाल्हायूं। बशीर खान जो रवैयो हिकिड़ो पंहिंजे अज़ीज़ रिश्तेदार खां बि वधीक अज़ीज़ हूंदो। बशीर खान हिते हूंदो त असांखे पंहिंजा मिट माइट यादि कोन हूंदा हुआ। काई बि तकलीफ़ थींदी त अधु राति मंझरात ते ईअं सोचींदासीं असांजो अज़ीज़ बि बशीर खान हिते आहे, असांजो अबो बि हिते आहे। चुखी ऐं टंडोजाम जे पसगिरदाई वारनि इलाइक़नि खे बशीर खान पंहिंजो ॿियो घर कोठींदो हुयो, जंहिंजूं सारोणियूं संदसि दोस्त कुझु हिन रीति वंडिनि था। बशीर खान खे ही घर ही इलाइक़ो पोइ ईअं ई टंडोजाम ऐं टंडोजाम जे ओसे पासे जा ॻोठ घर राज भाग पंहिंजनि बचनि में राईंदा हुआ, टिकाईंदा हुआ, ऐं उन खां पोइ कई तकलीफ़ूं अज़ियतूं ईंदियूं हुयूं, पर जेको आहे सो वरी बशीर खान खे ॾिसण खां ऐं उन सां मिलण खां पोइ हुननि खे विसरी वेंदियूं। सन खां रते देरे खां हीअ 4 नंबर घर आहे, असां सभिनी जो ई घर आहे। ऐं बशीर खान जो जेको विछोड़ो थियो आहे उन में असांजो दिमाग़ कमु कोन थो करे। हिन घर खे पंहिंजो घर सम्झो। हिते पुलिस जा बि रेड थिया, जंहिंमें असांखे खणी विया, नंढा हूंदा हुआसीं, हैदराबाद बि असांजे घरनि ते चढ़ायूं थियूं पुलिसनि जूं। कॾहिं को ॾुखियो वक़्तु ईंदो या का तकलीफ़ थींदी तॾहिं बि हू असां वटि अची निकिरंदो, आदि हुजे मांझी हुजे, हर टाइम अची निकिरंदो। कॾहिं बि हुन मां असांखे हुन जी शख़्सियत मां कॾहिं बि का तकलीफ़ कान पहुती आहे। हाणे ईअं महसूसु थी वेंदो जीअं असांजो वॾो भाउ छपर छां असांजो ईअं असां खां अलॻि थियो आहे। दिलेरी ऐं सचाई जी अलामत बनियल बशीर खान कुरैशी जा दोस्त ॿुधाइनि था त छापनि दौरान खेसि महफ़ूज़ तरीक़े सां मंज़िल मक़सूद ते पहुचाइण लाइ खेसि बुरका बि पाराया विया। तमामु घणा जेको आहे सो रेड लॻा, ऐं उन में मीर मुश्ताक जे घर ते नवाब मंसूर जे पुठियां हुई हुई पुलिस। उन में कंहिं जॻह ते बशीर खान खे 110 मोटरसाइकिल तेल अधूरो सधूरो। हाणे बशीर खान खे कढिजे कीअं? पोइ ओड़े पाड़े मां बुरका मां हिन जा हथ कयासीं के दोस्त सलाह ॾिनी त हाणे बुरको पाराए, जीअं अॻियां बि चौकियूं लॻियूं पियूं आहिनि। दोस्त हूंदो शबीर जमाली ऐं अनीस पीरज़ादो। पोइ असां पाड़े ओड़े में जा बुरका, हिन मुड़ुस जो कद काठ ॾाढो डिघो ऐं हिमत भरियो, को माईअ जो बुरको पूरो न पियो अचे। पोइ खिले बि पियो ऐं जेको आहे सोची ही मूंखे छा था करियो, पर असां तड़ तकड़ में त हाणे रेड थींदो, वॾो पकड़िजी वेंदो। पोइ तड़ तकड़ में 110 मोटरसाइकिल ते फेस जखरो मरो वेंदा हो, ऐं पोइ उन जेको आहे सो तड़ तकड़ में पाराए असां कढी त वियासीं। पर जेॾी महिल उन जॻह ते पहुतासीं त बशीर खान खे सैंडल मर्दानो पातो, चढ़े छोराई मूंखे सैंडल त मर्दानो पातो पियो आहे, इहो तव्हां चेंज ई न कयो। बशीर खान कुरैशी जो ही दोस्त लुड़क लाड़ींदे चवे थो त बशीर खान कुरैशी जो मयारी आहे। मां चयो भला साईं चांहि हली पियो, चई न तो मुला सां थोरी चांहि पीअंदो, मां वञा थो बसि। वियो हलियो, आउं उतां निकितुसि परेल जे करे, मां अञा जेको आहे त खटियाणनि खां न पहुतमि त मुंहिंजे मोबाइल जो मां कढियुमि त ॾिसां त 5 कालूं बशीर खान जूं लॻियूं पियूं आहिनि। मां ॻाल्हायो, चई बाबा आउं मोटियो थो अचां, हैदराबाद जे वेझो पहुतुमि। मां चयो मौली साहिबु कार्ड ॾींदो, मां अचां थो चांहि थो तुंहिंजी पीआं। हुन जूं इहे ख़सूसियतूं जेके हुयूं न, इहे जेके मेल मेलाप आहे न, इहे असांखे कॾहिं न विसरंदा। हाणे मूंखां इहा हुनजी शिकायत हुई त मूंखे मिले मूंसां घटि थो, इहो मूंखे वॾो ॾुख आहे। मुंहिंजो महबूबो सो आख़िर में मां उनजो जेको आहे ईअं सम्झो गुनाहगार आहियां, जो मां आख़िर में हुनखे इलाही ॾुख ॾिनो। पर हाणे मां हुनजे लाइ इहे दुआऊं कंदुसि, अलाह रब्बुल इज़्ज़त हुनखे जन्नत फिरदौस में जॻह ॾे। ऐं इहे दुआऊं कंदुसि, या अलाह बशीर कुरैशी उहो हुयो जंहिं कंहिं मिसकीन जी उनजो अमल कंहिं मिसकीन खां मुहबत हूं, या कंहिं मिसकीन जी कंहिं उन जे अमल जे करे हुननि जूं सभु बख़्शिशूं कर। मां सभिनी पार्टीअ वारनि दोस्तनि खे बि चवंदुसि, तव्हां जेको बशीर खान खां सिखियो आहे
जेकी न्याज़ निवड़त उन ते तव्हां हलंदव पंहिंजे सिंधी माण्हुनि जे लाइ हर शइ कई। इन करे मां सभिनी दोस्तनि खे अपील पर ज़ोर अपील बि कंदुमि उन जे सबक मां सिखी करे पाण खे जेको आहे त पंहिंजी अना पंहिंजी जेको आहे त तमनाऊं पंहिंजूं ख़्वाहिशूं ख़तमु करे ऐं बशीर ख़ान वांगुरु माण्हुनि सां मुहबत कई त इनशा अलाह कंदो तव्हांखे सभु माण्हू उहा ई तव्हांखे मुहबत ॾींदा जेकी बशीर ख़ान खे मुहबत ॾींदा। बशीर ख़ान कुरैशी खे न सिर्फ़ टंडोजाम चुखी ऐं पसगिरदाई जे इलाइक़नि जा माण्हू तोड़े ज़र यूनिवर्सिटी टंडोजाम जे लतीफ़ हॉस्टल जो रूम नंबर 6, 60 ऐं शहीद भुट्टो हॉस्टल जो रूम नंबर 1 समेत कैंटीन ते कमु कंदड़ पुराणा मुलाज़िम सारींदे पंहिंजा लुड़क रोके नथा सघनि। पोइ मूंखे यादगिरी आहे त जंहिं वक़्त में छोकिरे जो 150 रुपया बिल ईंदो त हिन माण्हूअ जो 2400-2500 रुपया बिल ईंदो। एतिरा हिन जा महिमान हूंदा पर ईअं न हूंदो त महिमान आया न असांखे गोश्त खारायो हुन में जेका बि शइ हूंदी न उहो चवंदो बाबा बिस्मिल्लाह असांखे ॾियो। जॾहिं बि हुनजा पैसा ईंदा हुआ त 100-200 रुपया मूंखे वधीक ख़र्ची ॾेई छॾींदो। कॾहिं बि हुन माण्हू असां सां आधी राति जो बि ईंदो हो न असां हुनखे कॾहिं बि जवाबु न ॾिनो। कॾहिं बि न का अहिड़ी ॻाल्हि किथे बि कंहिं मज़ूर सां बेवाजिबी थींदी त बशीर ख़ान वटि दांह खणी ईंदा। सही फ़ैसिलो आहे जो शागिर्द का ज़्यादती कंदो तॾहिं बशीर ख़ान वटि फ़ैसिलो थींदो। केतिरियूं बि पार्टियूं हूंदियूं पर उन हिसाब सां सभु माण्हू हुनजी इज़त कंदा हुआ। छो भला कॾहिं बशीर ख़ान खे तव्हां कॾहिं जवाबु न ॾिनो? साईं बशीर ख़ान शख़्सियत ई अहिड़ी हो न हुन कॾहिं बि असां सां मूंखे यादगिरी कोन्हे का त कॾहिं बि हुन माण्हू गुस्से सां न ॻाल्हायो। ऐं इहा मूंखे यादगिरी आहे हिकिड़े ॾींहुं वालिद साहिबु आयोसि उन ॾींहुं सर्वेंट हूंदो हुननि वटि छोकिरनि वटि अॼु ॾींहुं थोरी आहे उन ॾींहुं कोन आयो। पोइ मूंखे चयईं उस्ताद बाबा आयो आहे मानी जेको आहे कमरे ते। मां चयो ठीकु आहे। उन वक़्तु मज़ूर असां रखंदा हुआसीं हिकिड़ो छो त मानी पचाए छॾींदा हुआसीं पोइ मज़ूर हले पियो मां चयो मां खणाए हलां चई न न न बाबा जी मानी आहे मां पाण खणी ईंदुसि तव्हांखे मां तकलीफ़ न ॾींदुसि। इहे असांखे अॼु ॾींहुं ताईं लफ़्ज़ हुन माण्हू जा यादि आहिनि। का बि केॾी महिल बि न असां माण्हू असां सां न मूंसां न पर हर माण्हूअ सां उहो प्यारु कंदो हर माण्हूअ सां चाहे शागिर्द हुजे चाहे मज़दूर हुजे चाहे उस्ताद हुजे कंहिं बि माण्हूअ खे हुन माण्हू तकलीफ़ न। कैंटीन ते कमु कंदड़ ही माण्हू बशीर कुरैशी जे हॉस्टल में रहण दौरान केतिरनि वाक़ियनि जो ज़िक्र कनि था ऐं ॿुधाइनि था त ही महबूब अॻवान वटनि कैंटीन ते मानी खाइण खां पोइ पैसा न हुजण ते हथ में पातल वाच बि ॾेई छॾींदो हुयो। मेस मैनेजर हलाईंदो मां बोरची हूंदो हुउसि त मेस मैनेजर तमामु सख़्तु हूंदो दोस्त बि हूंदो हुन पार्टीअ जे हिसाब सां। पोइ मूंखे यादगिरी आहे बशीर साहिब खे चई दोस्ती पंहिंजी जॻह ते आहे मेस जा पैसा तव्हां ॾे घणा थी विया आहिनि पैसा ॾियो। पोइ हुन मां ईअं अचे घड़ी लाइ ॾिनई त चई मूं वटि हींअर पैसा कोन्हनि बाक़ी मुंहिंजी घड़ी तव्हां रखो। घड़ी त हुन न वरितसि असां माण्हू हुन मां अॼु बि त छा पर ज़िंदगी भर जेतिरो असांजे सिसीअ में साहु आहे न इन माण्हूअ जो असांखे यादगिरियूं ईंदियूं रहंदियूं। असांखे वधि में वधि ॾुख थियो आहे छा था चई सघूं असां। बशीर ख़ान विछड़ो असां ईअं सम्झंदा हुआ असांजो सम्झो त घर जो भाती जीअं सम्झो त पंहिंजो भाउ हुजे पीउ हुजे ईअं असां ईअं था चऊं असांखे विछड़ी विया आहे। टंडोजाम में रहंदड़ बशीर कुरैशी जे हिन पुराणे दोस्त जो चवणु आहे त गीदे में सिर्फ़ 50 रुपया हुजण बावजूद बि हू घरां निकिरी ईंदो हुयो छो जो हू समूरी सिंध खे पंहिंजो घर सम्झंदो हुयो। बशीर कुरैशी कॾहिं बि पंहिंजी जेको आहे न जेको लालच न रखी। बशीर कुरैशी 50 रुपयो खणी रते ते निकिरंदो 50 रुपए ते रते ते निकिरंदो। मूंखे चई दादा मां हिकिड़े ॾींहुं 50 रुपयो खीसे में उहो सॼी सिंध हुई बशीर। पोइ कराचीअ तां वेंदो इहो तवका हुयो तवकल वारो माण्हू हो। मुंहिंजा सॼी सिंध मुंहिंजी आहे न। मरां जे महबूब मां त कांधी औरत जाए जे देर हुजे दफनाइण में त थोरो तरस जाए। मरां जे महबूब मां त कांधी औरत जाए जे देर हुजे दफनाइण में त थोरो तरस जाए। ही नौजवान जॾहिं ॿारड़ो हुयो त बशीर ख़ान लाइ हॉस्टल ते मानी खणी वेंदो हुयो। ते शहीद भुट्टो में हॉस्टल 1 में रहंदो असां C-7 कॉलोनी में रहंदा हुआसीं। पोइ हिकिड़े दफ़े बीमार हो बुखार हो शायदि पोइ घरां मानी ॾिनी हुयो। असां 2 ॿाहिरि वियासीं मुंहिंजो वॾो भाउ उमेद अली ऐं आऊं 4th 5 दर्जो पढ़ंदा हुआसीं। हुते मानी ॾियण पिया अचूं टंडे जाम जूं हवाऊं बि तेज़ नंढड़ा हुयासीं ऊंदहि हुई पोइ असीं मानी सूधो वाह में किरी पियासीं।
उहा आली मानी खणी अची हिते हॉस्टल ते खणी आयासीं पोइ अची ॾिनीसीं भाई मानी नींद किरी पई आहे। कुरैशी साहब असांजो त फैमिली सॼी फैमिली जो वारिस हो, वॾो हुयो। असीं जावा आहियूं त उनखे पंहिंजी उताकुनि में ॾिठो आहे, पंहिंजे घरनि जे ॿाहिरां ॾिठो आहे। कॾहिं कॾहिं त ईअं बि थींदो असां घर अंदरि सुता पिया हूंदासीं, सुबुह जो उथी ईंदासीं त उताक में कॾहिं त हिकिड़ो दफ़ो घटी में सुतो पियो ऐं निकिरी आयोसीं त ॿाहिरि घटी में पहिरियां पातल सुतो पियो। मां ॾिठो आहे वॾो सुतो पियो आहे, थोरो जाॻियो, बाबा हिते सुता पिया आहियो, राति बिजली न हुई, पाण खट कढी ॿाहिरि सुम्ही पियो आहियां। असांजो त सभु कुझु हुयो, असां त ख़ुशि नसीब आहियूं। असांजो अलाए केतिरो वक़्तु हुन सां गॾु गुज़रियो आहे, अलाए केतिरियूं रिहाणियूं, अलाए केतिरियूं कचहरियूं, सॼी ज़िंदगी हुनजी सोबत में रहिया आहियूं, तक़रीबन हुन सां ई गॾु रहिया आहियूं। छा ॿुधायूं कहिड़ियूं साड़ियूं सारियूं, सम्झ में सच नथो अचे। ज़र यूनिवर्सिटी में पढ़ंदड़ शागिर्दनि सां गॾु उस्ताद बि खेसि सारिनि था। असां 1979 में हिते दाख़िल थियासीं। बशीर खान साहिबु असां खां 3 साल सीनियर हुयो ऐं आउं 21 नंबर रूम लतीफ़ हॉस्टल में रहंदो हुउसि ऐं बशीर खान पंहिंजो हिन में 6 नंबर लतीफ़ में रहंदो हो। बशीर खान सां जॾहिं असां हिते जेको ॾिठोसीं तमामु दलेर बहादुर ऐं ॿिए जे गम खे पंहिंजो गम करणु ऐं कंहिं बि स्टूडेंट सां अगरि बेवाजबी थींदी त बशीर खान इहो सम्झंदो हो त इहो ॿिए सां बेवाजबी न थी आई आहे, मूं सां बेवाजबी थी आहे। ऐं असां पंहिंजे हिन दौर में हिते ॾिठोसीं त कंहिं मेस वारे वटि नाजाइज़ी न करणु, उनजी का अहिड़ी ॻाल्हि जेकॾहिं उनजो को बि स्टूडेंट जेकॾहिं उन में फ्री वञी मानी खाइणु या उन सां को नुक़सान हुनजो करणु त उनजो अज़ालो बशीर खान कंदो। मैंने सिंध में 5 साल गुजारे और इसमें 2 दफ़ा मेरी मुलाकात शहीद मोहतरम बशीर खान के साथ हुई है और एक मेरी खुशकिस्मती है कि मैं फ़हीम डार कामरेड नदीम बलोदी अता उस लोग की शादी पे गए थे, हबीब भट्टो साथ आए थे। उसकी शहादत से 9 घंटे पहले हमने उनके साथ 12 घंटे कचहरी की। मैं बेहैसियत एक इनकलाबी के, एक मजलूम कौम की, पश्तूनख्वा के, और यहाँ पे मैं सिंध में रह के भी सिंधियों की दर्द में महसूस करता हूँ। और वो खुसूसन मैं साईं जेम्स सैयद की किताबें मैंने पढ़ी है, जैसे मैंने देखा जो माडिटा है रिलीजियस न्यूट्रलिटी, और बशीर खान की खुसूसन उसके लीडरशिप, उसकी तहरीक, उसके कामरेडों से मैं मुतासिर हूँ। क्योंकि वो बंदा जो है एक ही बंदा कामरेड बनाता था तो वो ऐसा होता था कि जो न बिकता है और न सजदा लगाता है, और अब्बल के साम्राज्य के सामने जो है वो जे सिंध के सारे जियाले इकट्ठे हुए हैं। और आज भी मैं ये कहना चाहता हूँ कि पश्तूनख्वा स्टूडेंट ऑर्गेनाइजेशन, हम पश्तून कौम जो है सिंधियों की ये दर्द, सिंधियों की इस गम में हम बराबर के शरीक है और सिंधियों की ये दावत देते हैं कि बाबा खुदा को मानो, एक हो जाओ। बशीर कुरैशी जा ही दोस्त संदसि रूपोशी दौरान पेश ईंदड़ केतिरनि ई वाक्यनि जो ज़िक्र बि कनि था। हिकिड़े चकर आउं ॻोठ अचां त बशीर खान खे गोॾ ॿधी पई हुजे ऐं चौकीदार जी खमीस पाती पई हुजेसि। चयूं बशीर खान खे घेरो थियो। बशीर खान चयो पंहिंजा कपिड़ा चौकीदार खे ॾेई ऐं चौकीदार खां गोॾ ॿधी ऐं हुनजो खमीस पाए ऐं उते आउं जेको मूंखे पुछऊं केरु, मुंहिंजा आउं चौकीदार आहियां, कमु थो कयां, ईअं आउं उते जेको निकिरी आयुसि। पोइ वरी बशीर खान खे असां ताजपुर खां वठी मुंहिंजो हाणे हिते वॾो ॻोठ आहे, मतां बि वरी हिते का को मुखबरी करे पाण अलाह सां बनी ते था हलूं। पोइ असां 7 किलोमीटर उहो पैदल पंधु करे बशीर खान असां उते पहुतासीं ऐं पोइ कुझु ॾींहं असां उते झंग में ई, जिते न का लाइट जी सहूलियत हुई न को छा, ऐं उते जेको बनी ते उते रहियासीं, गुड़ियूं हुयूं, बाक़ात हुआ, उते जेको रहिया पिया हुआसीं। ऐं ॿिए हिकिड़े चकर ज़र यूनिवर्सिटी में ईअं ई घेरो थियो पुलिस जो। पोइ राति जो असां 12-1 बजे निकितासीं। जीअं असां निकितासीं 2-टे दोस्त असां गॾु हुआसीं, मरहूम फेस जखरो असां सां गॾु हो। पोइ उन ॻोठ पहुतासीं त जीअं असां 8-9 मील पंधु करे पहुतासीं त उते फेस जखरो वियो मरहूम, घरां खटि खणी आयो। आऊं ऐं बशीर खान कुरैशी ऐं असांजो मरहूम दोस्त मोहम्मद दिलिंद ऐं हिकिड़ो लाड़काणे जो दोस्त नज़ीर जमाली, त उन हिकिड़ी खटि ते असां 4 ॼणा लेटी पियासीं बग़ैर वेहाणे बिस्तरे जे। जेसि ताईं हू ॿी खटि खणी आयो त उन खां अॻु में ई असांखे निंड अची वई। त इहे जदोजहद जा बशीर खान जा जेके दौर हुआ। ऐं उन खां पोइ हिकिड़े चकर मूंखे यादगिरी आहे त ज़र यूनिवर्सिटी में घेराव थियो, जंहिंमें गुलमोहन जखराणी ॿिया दोस्त गॾु हुआ। 22 ॼणा असां दोस्त गॾु हुआसीं ऐं सुबुह जो सवेर असां कंहिं अञा नाश्तो ई कोन कयो, असांखे घेरो थी वियो। पोइ उते निकितासीं, हिकिड़े ॻोठ में पहुतासीं, 22 ॼणा पुलिस जो घेरो असां टोड़े ऐं SP न्याज़ी जो जेको दौर हो उन सॼी यूनिवर्सिटी खे कड़ो चाढ़े छॾियो। पोइ उन ॻोठ में पहुतासीं, असां बुखायल आहियूं, असांखे मानी आणे ॾियो। पोइ हुननि असांखे मानियूं आणे ॾिनियूं। मूंखे यादगिरी आहे त 4 मानियूं हुयूं ऐं हुन 4 मानियुनि मां असां 22 टुकर कया ऐं सभिनी दोस्तनि पाण में हिकु हिकु करे विराए खयूं। ईअं हलंदा ॼण मां
हिकिड़ो औलाद सां जीअं हलंदी आहे ईअं बशीर खान कुरैशी या अल्ताफ़ माना हुन वक़्त में माना असां कॾहिं बशीर खान तव्हां हिते बोरची हुयो चौकीदार हुयो हिते तव्हांखे कॾहिं को दड़को ॾिनो हुजे कुझु चयो हुजे न बशीर खान कुरैशी उहो वक़्तु बि हुयो जो आर्मी हुन ते केतिरा दफ़ा अटैक कयो पर असांजो स्टाफ हुनखे माना भार न वांगुरु एतिरे हद ताईं जो माना मज़दूर सां गॾु मज़दूर करे वठी ऐं हुनखे माना अॻिते टपाईंदा हुया त बाबा कीअं भला मज़दूर सां गॾु मज़दूर करे मज़दूर हिते सुबुह जो टाइम ते सुबुह जो 8-9 जो टाइम हुयो बाबा चयो माण्हू निकिरो जेके ॿिए न असां बशीर खान अरेस्ट करिणो आहे बशीर खान कुरैशी खे मज़दूर जे में कोॾर ॾेई असां ॿाहिरि कढियोसीं बशीर खान कुरैशी जीअं अॼुकल्ह जो फर्स्ट ईयर खां वठी ईअं मिलणु जुलणु हुयो निहायत लिहाज़ सां इख़लाक़ सां उन जो उन वक़्त जो दोस्त में रिंद इल्ताफ़ तुनियूं तमामु सुठा हुया बहितरीन माण्हू हुया ॾुख सुख में सिंध जे आजपे ऐं मज़ाहिमती तारीख़ जे अमर किरदार बशीर कुरैशी खे नामियारा फनकार बीजल सिंधी ऐं ॿिया बि लफ़्ज़नि जी भेटा पेश कनि था कोनाग सरापेरो कीअं नीह निज़ारन खे ॼण नज़र लॻी रे हिन सिंध जे बहारुन खे ॼण नज़र लॻी रे हिन सिंध जे बहारुन खे कोनाग सरापेरो कीअं नीह निज़ारन खे ॼण नज़र लॻी रे हिन सिंध जे बहारुन खे ॼण नज़र लॻी रे हिन राहत जे रमिया रोला कई ॼाण नथा गरी रात मथन गुज़री गरी रात मथन गुज़री साकात सितारन खे ॼण नज़र लॻी रे हिन सिंध जे बहारुन खे ॼण नज़र लॻी रे बशीर खान जे दोस्तनि जो चवणु आहे त हू सचो खरो ऐं ज़बान जो पको हुयो जेको पंहिंजे चयल ॻाल्हियुनि तां कॾहिं बि पोइते न हटियो जेल में हूंदे या जेल खां ॿाहिरि पाण हमेशह जदोजहद में ई रहिया हिकिड़े दफ़ा जेल जो 96 जो वाक़ियो आहे त बशीर कुरैशी तबियत ख़राब थी वई सभिनी क़ैदियुनि एहतजाज कयो त बाबा बशीर कुरैशी खे कराची इलाज लाइ मोकिलियो कुझु वक़्त खां पोइ सरकार उहो मुतालबो मञियो ऐं बशीर कुरैशी जॾहिं जेल खां ॿाहिरि पियो वियो त वरी बि सभई कैदी जेल जी माड़ीअ ते अची रोअण लॻा असां पुछंदो बाबा छो था रो चवंदा हाणे वॾो हिन जेल मां वञे पियो असां ते वरी जेल अमलो ज़ुल्म कंदो ऐं असांजी करे हिते ॿाहिरि कोन कंदो त माना त पाण जेल जे अंदरि हूंदे बि सियासी जदोजहद में हूंदा जॾहिं ॿाहिरि वेंदा तॾहिं बि सियासी जदोजहद में हूंदा बशीर खान त एतबार हो कॉम्प्रेस सियासत जो कंप्लीटली बशीर खान हिन कॉम्प्रेस सियासत जो एतबार गेन करे वरितो ऐं एतबार ईअं सम्झो जेकॾहिं ॻाल्हि थींदी त वञी ॻाल्हि दंग बि बशीर खान ते कंदी ऐं स्टार्ट उतां थींदी जो हिन वक़्तु सुञाणप थी वियो कॉम्प्रेस तारीख़ जी साईं खां पोइ माना बशीर कुरैशी वियो जेका सुञाणप थी वियो ही फनकार बशीर कुरैशी जो पसंदीदा कलाम ॻाए खेसि भेटा पेश करे थो नथो जो सिंध ले लड़े नथो जो सिंध ले करे सो सिंध मां लॾे वञे सो सिंध खे छॾे वञे असां जी बि जीए भला को जहां में असां जी बि जीए भला को जहां में सदाई निशान ते सदा इम्तिहा में असां जी बि जीए भला को जहां में असां जी बि जीए भला को जहां में सदाई निशान ते सदा इम्तिहा में असां जी बि जीए बशीर खान जी शहादत खे पैगाम छॾींदी वई आहे त सफ़र में शहीद थियो पर पंहिंजे मंज़िल जे हासिल थियण ताईं पोइते न हटो असांखे अञा ताईं यकीन न आहे त को बशीर खान असांखां जुदा आहे असां बशीर खान वाक़ई जुदा न आहे असां बशीर खान गॾु आहे बशीर खान कुरैशी जे विछोड़े ते हर अख आली आहे बशीर खान आख़िरी पसा ताईं पंहिंजे माण्हुनि ऐं देश सां साबित क़दम बीठल रहियो बशीर खान कुरैशी खे हीअ सिंध कॾहिं बि विसारे न सघंदी बशीर खान जे विछोड़े ते सिंध अमड़ खां संदसि हिकु बाहिमत ऐं दिलेर पुटु विछड़ी वियो
जेको लफ़ाज़ी ते यकीन रखण बदिरां सिधी ऐं खरी ॻाल्हि कंदो हुयो। बशीर कुरैशी जी वफ़ात ते जिते सिंध जो हर माण्हू ग़म ॾुख ऐं अफ़सोस जी लहर में वरतल आहे, उते ही इहो बि चाहिनि था त हिन जे विछोड़े जे ग़म खे गॾे ताक़त में बदिलाइजे, उन जे ख़्वाब खे साबियां ॾिजे। साॻे वक़्तु समूरी सिंध इहो मुतालबो करे थी त सिंध जे हिन जोधे जी बेमहलाइती मौत जा कारण ॻोल्हण लाइ लफ़्ज़नि जे इस्तेमाल बजाए हक़ीक़ी तरह क़दम खयां वञनि त जीअं ख़बर पइजी सघे त उन जी मौत जा असल कारण कहिड़ा हुया।